अस्सलाम वालेकुम दोस्तों, तारी सी आली बरकत मिलो कि खुश है, ठीक ठाक। उम्मीद है जिथे हो जो खुश हो जो, हमेशा आबाद हो जो। मुझी दुआऊं हमेशा जिथे रहो शल आबाद रहो, खुश रहो। पंहिंजी दुआउनि में मूंखे ज़रूरु यादि कजो। अगर नया तो सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं घंटी जे बटन खे टंटना कयो। अदा कयूं हिन वक़्तु वादीअ में जबलनि जे इलाइक़नि में, तव्हांखे जबलनि में ॾेखारियूं। वादी अल कामिल में जबलनि में कहिड़ी कहिड़ी सहूलियतूं आहिनि ऐं असां वटि शहर जावीज़न हूंदे भी का बि सहूलियत न हूंदी आहे। मुंहिंजी तरफ़ ॾिसी सघो था, चारों तरफ़ ॾिसी सघो, चारों तरफ़ माशाअल्लाह ॾिसो, रोड रस्ता पार्क जबलनि में। ऐं असां वटि सिंध मालामाल हूंदे बि पोइ बि असां ॾिसो, हीअ ॾिसी सघो था तव्हां। ॾिसो हीअ जबलनि जो इलाइक़ो, कारा जबल, हीअ कारा जबलनि में पार्क। माशाअल्लाह हीअ ॾिसो था पार्क। ही पार्क जहिड़ी सहूलियतूं, जीअं माण्हू हिते अचनि ऐं जबलनि में हिते तफ़री कनि। ही झूला ॿालण लाइ, ॾिसो ही झूला ॿालण लाइ। ही ॾिसो माशाअल्लाह, ही जबल आहे भाउ, ही जबल आहे। ही को कराची जो पार्क न, ही म्यूज़ियम न, ही जबल आहे। ॾिसो ही जबलनि में सहूलियतूं ॾिसो। ऐं पोइ ॿुधायो त बरकत जा व्लॉग कीअं लॻंदा आहिनि। ऐं दोस्त सब्सक्राइब भी न कंदा यार, सब्सक्राइब कयो ऐं व्लॉग एंजॉय कयो। ॾिसो ही जबल माशाअल्लाह, मुंहिंजी तरफ़ आहे चारे तरफ़ कारो जबल। ॾिसो जबलनि में घर और घरनि में ॾिसो, हिते बि माण्हू रहंदा आहिनि, हिते बि अजनबी ईंदा आहिनि जेके कमकार कंदा आहिनि माशाअल्लाह, उहो बि हिते रहंदा आहिनि। ॾिसो साम्हूं जबलनि में नंढा नंढा घर, उहो साम्हूं ॾिसी सघो था घर। ॾिसो ही जबलनि में अहिड़ियूं सहूलियतूं हित जे इदारा, हितां जी हुकूमत फ़राहम करे थी। ऐं असां वटि त अल्लाह माफ़ करे, ॾिसो हिते पार्क लॻल आहे। पार्क ही पाणी रखियो अथव, टैंकी। ॾिसो ही पाणी टैंकी लॻल आहे। ही जबल, ही ॿारनि लाइ झूला। यार तव्हांखे चवंदो आहियां त ॿाहिरि निकिरो, पंहिंजे ॻोठ घर खां ॿाहिरि निकिरो ऐं ॿाहिरि जी सहूलियतूं ॾिसो, फैसिलिटी ॾिसो। ऐं पोइ ॿुधायो त असांजी सिंध ऐं पाकिस्तान में ऐं ॿाहिरि मुल्कनि में केतिरो फ़र्क़ु आहे। दुनिया वञी आसमान चंड ते पहुती आहे। ईअं असां पाकिस्तानी ऐं सिंध वारा ख़ासि उन ॻोठनि में, इलाइक़नि में महदूद आहियूं। ॿाहिरि निकिरंदा कोन्हसीं। ॿाहिरि निकिरंदासीं त ख़बर पवंदी त अहिड़ियूं बि सहूलियतूं जबलनि जे विच में हूंदियूं आहिनि। हीअ मुंहिंजी गाॾी खड़ी आहे, मां जबलनि में वञा पियो। दोस्तनि सां हिकिड़ो व्लॉग बि ठाहियां ऐं दोस्तनि खे ॿुधायां बि, हक़ीक़त ॾेखारियां त हिते अहिड़ियूं सहूलियतूं हूंदियूं आहिनि। अगरि नया त सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ॾिसो जल्दी जल्दी। ऐं तव्हांखे अॻिते वधीक नज़ारा ॾेखारियां थो। गॾु रहो, जुड़िया रहो। जबलनि जो माहौल ऐं जबलनि में जेके रोड ॾिसो ऐं रस्ता ॾिसो, दुनिया वाकई आसमान ते चंड ते पहुती आहे। ऐं असां सिंधी रुगो उते तनक़ीद ते वॾेरनि ते पोयां पिया आहियूं। ही जबल ॾिसो दोस्तो, हीअ ॾिसो जबल हितां जो साम्हूं, ऐं हिते वॾो रोड ॾिसण था। हीअ ॾिसो, हीअ शहर में रहे थो, शहर रोड वञे थो। शहर जबलनि जे विच में, जबलनि खे कटे करे हीअ रोड ठातो वियो आहे, जेको रोड तव्हांजे साम्हूं आहे। ऐं ॾिसी बि सघो था, कश बि ॾेखारियां थो। त जेकॾहिं तव्हांखे हीअ पसंदि आयो आहे त वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। ॾिसो ही रोडनि ते वण बि पोखिया वेंदा आहिनि ऐं असां वटि वरी वण कटिया वेंदा आहिनि। जबलनि जे विच में हिकु ख़ूबसूरत वण, यानी हिकु ख़ूबसूरत नज़ारो, ऐं उन सां गॾु हिन जा केतिरा ई फ़ाइदा बि हूंदा आहिनि। तंहिं करे सऊदी अरब हुकूमत जबलनि जे विच में ऐं रोड जे विच में वण पोखींदी आहे। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलां, सऊदी हुकूमत जी रांदि फुटबॉल आहे। ऐं उहो सऊदी हुकूमत हर चौक ते फुटबॉल हर चौक ते लॻाईंदी आहे। त उनजी रांदि क़ौमी रांदि फुटबॉल आहे, जंहिं करे उहो चौक ते ख़ूबसूरती लाइ फुटबॉल लॻाईंदी आहे। दोस्तो मां कुझु टाइम पहिरियां थोरो पोइते किलोमीटर ते हिकिड़ो पार्क ॾिठो, ते ॿियो पार्क हीअ बि अची वियो। ॾिसो हीअ बि पार्क जबलनि जे विच में आहे। हिन खे जीअं मां तव्हांखे चयो, सऊदी हुकूमत जी क़ौमी रांदि बॉल आहे। ॾिसो हर चौक ते ही सहूलियतूं, अहिड़े सुहिणा ख़ूबसूरत नज़ारा आणंदा आहिनि, जीअं माण्हू खे ख़बर पए त असांजी क़ौमी रांदि फुटबॉल आहे। जीअं थोरो असां अॻिते आयासीं, अची वियो शहर। हीअ आहे वादी जे जबलनि जे विच में शहर, वादी कामिल।
ऐं शहर जे ॾिस चौक ते ही सहूलियत ॾिसो ऐं जो नक्शो डिज़ाइन ॾिसी सघो था। हीअ आहे वादी कामिल। वादी कामिल में सिर्फ़ु सलमी यानी हिकु कबीलो हिकु ज़ात रहंदी आहे, सिर्फ़ु सलमी। उते उनका वण जेके सऊदी अरब में खजनि जा वण, ही असांखे शहर विच में वण न बाग नज़र आयो, खजनि जो बाग, जेको असां वटि ख़ासि करे सिंध में आहे पर घटि सटि आहे। जेको ॾिसो ही शहर जे विच में हिकु बाग आहे, उन बाग खां गुज़रां पियो त जीअं थोरो अॻिते आयासीं उतो वरी असां उतो जी हिकिड़ी पुल ॾिठीसीं, जिते हेठों पाणी रोड में बरसाति जो पाणी क्रॉस करण लाइ हिकु हेठों पुल हुई, उनजे मथां वरी हिकिड़ी पुल ठाती वई आहे, जेके उन पुल जो ख़ूबसूरत नज़ारो अव्हां ॾिसी सघो था। त हीअ ॾिसो पुल। दोस्तों ॾिसो हाणे जॾहिं असां शहर खां ॿाहिरि निकिरूं पिया बि खजनि जो वण जबलनि में नज़र आया। वादी कामिल जो टिजो नंबर पार्क अची वियो। जीअं मां तव्हांखे हिकु ॿ पार्क पहिरियां ॾेखारिया, हीअ वरी टिजो शहर खां ॿाहिरि निकिरंदे टिजो पार्क हीअ अची वियो आहे। ऐं अॻिते बि इन शहर हिकु नंढड़ो शहर यानी सफ़ा नंढड़ो शहर में एतिरा पार्क जीअं पंहिंजे ॻोठ बि वॾा हूंदा आहिनि, हीउ ॻोठ खां बि नंढो शहर आहे। दोस्तों मिलकर क्रॉस कयोसीं। दोस्तों जॾहिं ॻोठनि में अहिड़ा रोड हूंदा जबलनि जे विच में त उहो मुल्क कीअं न तरक़ी कंदो आहे। हीअ ॾिसी सघो था 120 स्पीड ते असां गाॾी हलायूं पिया। ही ॻोठनि जा रोड, हीअ ॻोठनि ऐं जबलनि। तो जीअं असां वादी कामिल खां ॿाहिरि निकितासीं, वादी गरिया तरफ़ जेको चौक वञे पियो, त हीअ ख़ूबसूरत हिकु मंज़र नज़र आयो। मुंहिंजे दोस्तनि सां शेयर कयां। हीअ ॾिसी सघो था चौक, जेको सऊदी अरब जो ॾिसी सघो था पाण चौक, हीअ नज़ारो प्यारो। ही हाणे असां हलूं था वादी गरिया जे तरफ़। मां चयोसि दोस्तनि खे ॾेखारियां त हीअ चौक खां ॿाहिरि जे निकिरण ते हिकिड़ो चौक जो ख़ूबसूरत नज़ारो आयो त हीअ सहूलियत आहे। हीअ होटल आहे जबल में रहाइश लाइ, जंहिं माण्हू वटि रहाइश न हुजे उहो हिन होटल में रही सघे थो। उनखां अॻिते हलूं था त हिते हिकिड़ी अस्पताल हुकूमत जी बि अची वञे थी, जिते माण्हू इलाज कराए सघे थो बिल्कुलु मुफ़्त, भले उहो अजनबी हुजे या सऊदी। दोस्तों हीअ आहे टाउन ऑफिस, जीअं पाण चवंदा आहियूं यूस टाउन ऑफिस यूसिया, ही उहा ऑफिस आहे बल्दिया जी सफ़ाई वारे निज़ाम वारी। दोस्तों जॾहिं असां वादी गरिया तरफ़ हेठि लहूं पिया, उते असांखे हीअ मंज़र आयो, ॾिसी सघो था मर्कज़ गरीफ़ अरहबकम माना यानी वेलकम। सऊदी अरब वाहिद मुल्क उहो आहे जिनजी हर घटीअ में हर इलाइक़े में तव्हांखे मस्जिद नज़र ईंदी, जबलनि जे विच में हुजे या शहर में हुजे, तव्हांखे हर जॻह ते मस्जिद ज़रूरु नज़र ईंदी। हिते मस्जिद चंदे ते न ठाती वेंदी, न वरी मौलवी को चंदो वठंदा आहिनि, पर हिते मस्जिद हुकूमत ठहाईंदी आहे या वरी हितां जा को रईस या वॾेरो या शेख, जिते पाण पाकिस्तान खे वॾेरो चवंदा आहियूं। जबल मां जेको पाणी हले थो ऐं माण्हू असांजे पाकिस्तान में हुजे न चवनि त खुदाई ही चश्मो आहे, पर इहा ईअं न आहे। ॻाल्हि तव्हांखे ही सिधी ॿुधायां, ही चश्मो न आहे। ही जॾहिं हिते कंहिं जबल में हिते करे कंहिं ॻोठ में कंहिं इलाइक़े में बरसाति थींदी आहे, उहो पाणी हिकु सऊदी अरब हुकूमत तरफ़ां रस्तो ठहियलु हूंदो आहे, पाणी उन पाणी मां हितां निकिरंदो आहे। हीअ पाणी यानी हिकु साइड खां यानी कंहिं शहर कंहिं ॻोठ में पाणी न वेंदो, हिकु साइड खां क्रॉस कई ऐं कंहिं पुल कंहिं शइ तरफ़ वेंदो निकालंदो, जीअं आवाम परेशान न थिए। ॾिसी सघो था माशाअल्लाह ही पाणी साफ़ आहे, पर पाकिस्तान में हुजे हा चए वेंदा त करिश्मो आहे, जबलनि मां ही पाणी लहे थो। पर ही जबल न ही कंहिं ॿिए परे इलाइक़े में बरसाति थी हुजे, कंहिं अहिड़े इलाइक़े में बरसाति थी हुजे, उन इलाइक़े खां पाणी लही करे इहे हेठि वञे थो ऐं हेठि जीअं को फसल दाणा गिदरा जीअं टमाटर तयारु थी सघंदा आहिनि। हे उन इलाइक़े जी तरफ़ां रेगिस्तान इलाइक़े तरफ़ां पाणी वञे थो। हीअ सऊदी हुकूमत तरफ़ां हिकु निज़ाम ऐं पाणी निकाल लाइ सहूलियत ॾिनी वई आहे, जीअं रेगिस्तान इलाइक़ा हिन पाणी जे ज़रिए आबाद थी सघनि। ऐं हीअ ॾिसी सघो था तव्हांजे साम्हूं। जॻहि ते पहुतासीं त ही नंढा नंढा घर शुरू थी विया, जबलनि मथां घर ऐं घरनि में बिजली बि पहुचाई वई आहे। ही तक़रीबन मदीने रोड खां तक़रीबन 250 किलोमीटर हेठि आहे। हिते नंढा नंढा घर, उते मोबाइल जे नेटवर्क जे लाइ टावर ऐं बिजली जी सहूलियत सऊदी हुकूमत तरफ़ां मुहैया कई वई आहे। हिते हर हिकु भले झंगल परबट में को हिकु घर बि हुजे, उनखे बि बिजली जी सहूलियत ज़रूरु ॾींदी आहे सऊदी हुकूमत।
ओश ही तव्हां कोटिया जे रोड वांगुरु ऐं रोड जे जबल जे मथां घर ॾिसी सघो था ऐं घर में हुकूमत तरफ़ां बिजली जी सहूलियत बि ऐं तार तव्हांजे साम्हूं आहे ऐं ही थंबा बि तव्हांजे साम्हूं आहिनि त अहिड़े जबलनि ऐं विच में बि बिजली हुकूमत ॾे पुॼाए थी ऐं असां वटि त बिजली पुॼाइण जी परे ॻाल्हि आहे पर बिजली हले बि कोन थी हिते 24 कलाक बिजली हूंदी आहे भले उहो बरसाति हुजे तूफ़ान हुजे छा बि हुजे हिन जबलनि जे विच में बि उन्हनि शहरनि खे रहवासियुनि खे इलाइक़े वासियुनि खे बिजली जी सहूलियत ॾिसो त ॾिनी वेंदी आहे दोस्तो जेकॾहिं हिते बिजली जो मसइलो थींदो आहे त पहिरियां हिकु वॾो जनरेटर आणींदा आहिनि जेके हिन इलाइक़े खे बिजली सप्लाई करे उनखां पोइ बिजली बंदि करे ऐं बिजली खे ठातो वेंदो आहे दोस्तो ही ॾिसो नंढा नंढा घर जबलनि मथां ही सऊदी अरबनि जा घर आहिनि हिते ग़रीब मिसकिन बि रहंदा आहिनि पर ही ख़ासि करे उन्हनि लाइ घर ठाहिया विया आहिनि जेके छुट्टी स्कूलनि जी मोकलनि जे बाद हिते घुमण ईंदा आहिनि ही ॾिसो तव्हांखे बाग जबलनि में नज़र ईंदो ही ॾिसी सघो था कारा कारा जबलनि जे विच में ही रोड दोस्तो जॾहिं मां हिते नओं आयुसि ऐं हिते जॾहिं पहिरीं फस्ट टाइम आयुसि त ही जबल ॾिसी करे मुंहिंजो हाव फाटे पियो ऐं मूंखे अलाए छा थिए पियो बट ही जबलनि में माण्हू कीअं हिते रहंदा आहिनि हिते ख़ासि करे जबलनि में तव्हांखे भोला बंदर जंहिंखे पंहिंजो नाम भोला उहे मिलंदा ऐं तव्हां दोस्त हिन जबलनि जे विच में वारी हीअ रोड ॾिसी सघो था वे त सोचियो दोस्तो तव्हांखे वधीक ख़ुशख़बरी इहा ॿुधायां त असांखे हलंदे हलंदे असांखे हिते चूंडियल उम्मीदवार सिंध जा मिली विया ही ॾिसो वञनि था सिंध जा चूंडियल उम्मीदवार हा ही ॾिसो जंहिंजो पाकिस्तान में वोट जो रेट बि कोन्हे दोस्तो घणी महिनत ऐं घणे सफ़र खां पोइ नेठ सां पहुची वियासीं वादी अल गरिया पंहिंजे कफ़ील पंहिंजे पोस्ट जे फार्म हाउस ते ही मुंहिंजे चारो तरफ़ तव्हां ॾिसी सघो था जबल आहिनि जबल ही जबल ऐं उमेदु आहे त ही तव्हांखे व्लॉग तमामु सुठो ऐं पसंदि आयो हूंदो त पोइ सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो घंटे जे बटन खे लाज़मी दॿाइजो जीअं मुंहिंजी हर व्लॉग तव्हां वटि पुॼे ऐं तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे त पंहिंजे भाउ अली बरकत खे सपोर्ट कयो ऐं वधि वधि सब्सक्राइब कयो शेयर कयो त पंहिंनि सां गॾोगॾु ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ अला नग़बा ही आहे ॻोठ जो लुक ॾिसी सघो था माशाअल्लाह ही आहे मुंहिंजे कफ़ील जो फार्म हाउस जिथे ही खड़ी आहे मुंहिंजी गाॾी ऐं मां पुॼी वियुमि घणी मंज़िल खां पोइ पंहिंजी घर